पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। लालू रायका मोहम्मद पुनल चांडियो जी रिपोर्ट मूजिबि बलदियाती इलेक्शन में JUI जे उम्मीदवारनि जे वर्क जे हवाले सां सूबाई जनरल सेक्रेटरी JUI अॻवान राशिद महमूद सुमरो साहिब जन जो लालू रायक में मुख़्तसर दौरो। हिन चयो त JUI जे उम्मीदवारनि खे कामयाब कयो, उन्हनि खां कमु वठण जो ज़ामिन आम आहियां। वधीक चयो त PPRO जे ज़रिए माण्हुनि जा फॉर्म मुस्तरद कराए थी ऐं सरदारनि नवाबनि जे प्रेशर जे ज़रिए उम्मीदवारनि खे हथु खणाए पिया वञनि। असीं उन्हनि हर हिकु हथ खंडनि जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं उन्हनि ज़ालिम जो ताक़ुब कबो। उन मौक़े ते लालू रायक जे चेयरमैन उम्मीदवार मुफ्ती अब्दुल हलीम छुट्टो, वाइस चेयरमैन अब्दुल गफ़ार राजपूत ऐं जनरल वार्ड जे उम्मीदवार मोहम्मद अमीन सोलंकी खे वोट ॾेई कामयाब करण जी अपील कई। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा पैगाम सिंध के वधाइण ऐं घटाइण जो इख्तियार हासिल न हुजे ऐं उन खां अलावा इंतख़ाबात विफ़ाक़ी इदारनि जे नुमाइंदनि जे निगरानी में कराया वञनि। सिंध हुकूमत जे मातहत इदारनि जे निगरानी में इंतख़ाबात साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदे नज़र नथा अचनि। उन जे बावजूद जमीयत उलमा इस्लाम पोईं बल्दियाती इंतख़ाबात में 29 ज़िलनि में 1100 उम्मीदवार मैदान में बीहारिया ऐं तक़रीबन 480 उम्मीदवार जमीयत उलमा इस्लाम जा कामयाब थिया। हिन दफ़े पहिरें फेज़ में थींदड़ इलेक्शन में 14 ज़िलनि में इलेक्शन थी रही आहे। 16 ज़िलनि में इलेक्शन जुलाई जे महीने में थींदी। पहिरें 14 ज़िलनि में जमीयत उलमा 2300 उम्मीदवार मैदान में लाता आहिनि। 49 उम्मीदवार अनअपोज़ कामयाब कराया आहिनि। मां उम्मीद करियां थो त अवाम